हाँ जी नाज़रीन, मौजूद आहियूं द सुपरइयर मॉडल स्कूल आदलपुर में, जिते ज़हनी आज़माइश लाइ इहा टेस्ट वरिती वई, जंहिंमें ज़िले ऐं तालके ऐं मुख़्तलिफ़ शहरनि जे शागिर्दनि हिसो वरितो, जंहिंमें मुख़्तलिफ़ शागिर्दनि हिसो वठण खां पोइ उहे कामयाबु थिया ऐं हिन वक़्तु उहे मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे लैपटॉप्स, शील्ड ऐं ॿिया इनामात ॾिना विया आहिनि। मौजूदु उस्ताद ऐं शागिर्दनि ऐं मौजूदु महिमाननि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त हुन जा जेको हिन तालीम हवाले सां या हिन प्रोग्राम जे हवाले सां कहिड़ा वीचार आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त हीअ जेका टीं जेका आहे टियों प्रोग्राम जेको थियो आहे टेस्ट जो, जेको सर सदाम हुसैन कलवर साहब ऐं साईं आरिफ शाह साहब कराइनि था हिन इलाइक़े खे ऐं पूरे असांजे डिस्ट्रिक्ट में जेके नंढनि वॾनि स्कूलनि मां ॿारहं अची करे टेस्ट ॾिनी ऐं उनखां बाद में रिज़ल्ट अॼु जेको अनाउंस थियो आहे थी रहियो आहे, त उन्हनि में वॾो फ़ाइदो ॿारनि जो आहे। जेको लिकियल ॿारनि जो टैलेंट आहे उहो उजागर थिए थो, उन्हनि ॿारनि खे ख़बर पवे थी त टेस्ट छा हूंदी आहे। इन लिहाज़ खां जेको ॿारनि खे मवादु मिलियो आहे, अल्हम्दुलिल्लाह असांखे इन ॻाल्हि जी ख़ुशी थी आहे त अहिड़ा प्रोग्राम असांजे तालके लेवल ते थियणु घुरिजनि। जी डिस्ट्रिक्ट लेवल ते तालके लेवल ते थियनि त जीअं ॿारनि खे जेको आहे सुठी तालीम सां गॾोगॾु उन्हनि जी जेका तरबियत बि थी सघे ऐं उहे पंहिंजे लिकियल टैलेंट खे जेको आहे उहो बि उजागर करे सघनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जी तकरीब जेका एबिलिटी अचीवमेंट टेस्ट जी रिज़ल्ट अनाउंसमेंट सेरेमनी हुई, अॻ में दोस्तनि ॾिठो हुयो त टेस्ट थी चुकी हुई। जेका 3 नंबर टेस्ट हुई आहे पूरी डिस्ट्रिक्ट मां ॿार अची करे पार्टिसिपेट कयो। अॼु जेका 6 लैपटॉप्स सां काफ़ी सारियूं शील्ड्स ॿारनि खे इनकरेज करण लाइ ॾिनियूंसीं। हिन टेस्ट वठण जो मक़सदु इहो आहे त जेके ॿारनि खे हिकिड़ो नओं माहौल मिले, ॿारनि में कॉम्पिटिशन पैदा थिए। जीअं असांजा ॿार हर कॉम्पिटिशन में, हर कॉम्पिटेटिव टेस्ट में, इवन PCS CSS जा काई बि टेस्ट हुजे, पाकिस्तान जी वॾी लेवल जी टेस्ट, उन में अपीयर थियनि ऐं उन्हनि खे कोई मुकमल कॉन्फिडेंस सां उहे अपीयर थियनि ऐं उन्हनि खे काई हेजिटेशन न महसूसु न थिए। इहो माहौल इंशाल्लाह असां अॻिते ॾींदा रहंदासीं, इहो प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कंदा रहंदासीं ऐं ॿारनि खे इनकरेज कंदा रहंदासीं। महिरबानी। अमान रहीम साईं, जीअं त इहे अचीवमेंट टेस्ट जेका आहे उहा 3 दफ़ो थी रही आहे, हिन पूरे इलाइक़े लाइ इहो एज़ाज़ आहे ऐं हुननि दोस्तनि खे मां मुबारकबाद ॾींदुसि जन हीउ प्रोग्राम ऑर्गेनाइज़ कयो ऐं जन हिन प्रोग्राम में पोजीशन हासिलु कई। उन्हनि जे वालिदैन खे मां मुबारक ॾींदुसि ऐं हिन सॼी टीम खे मुबारक ॾींदुसि। वॾी महिरबानी। अमेज़िंग प्रोग्राम जेकी सेस्पा जे टीम जी तरफ़ां कयो वियो फॉर appreciating and gifting to those students who have proved themselves by their hard work, whose teachers have done a lot of for them. So wonderful that they have awarded them with what they were capable of being awarding. So our school has got first position. It is of great pleasure to me and my school and my class fellow who has gotten the first position and all the other students who have proved themselves. So jeki insan mehnat kare tho, so it is done, that is being provided by the fruit of that hard work, that patience. ऐं असांखे हमेशा ईअं ई मेहनत करणु घुरिजे ऐं अॻिते अचणु घुरिजे, बिकॉज वी आर द फ्यूचर। ऐं अॼु ही प्रोग्राम ॾिसी करे वी कैन प्राउडली से दैट आवर पाकिस्तान इज़ इन सेफ हैंड्स। असां पाकिस्तान जो मुस्तक़बिल हिकु मज़बूत ऐं सुठनि हथनि में आहे। वी आर द ड्रीम ऑफ कायद आज़म एंड अल्लामा इकबाल, एंड इट इज़ बीइंग, आई एम seeing that to come in the that is going to be come into being, that whatever he dreamt for the future of Pakistan, the future of Pakistan is proving themselves. We ourselves, and on today's occasion we should say that we are trusting, and we should have a vow to keep that we will slug that vow that we are the dream of Pakistan, and we will prove that dream, and we will work hard. Don't be real to this country, be real to this country, and be honest to our country. And thank you so much once again this management, and is going to be very successful and a very successful program that is being held. Thank जी मौजूद शागिर्दनि उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कई थी, जंहिंजो चवणु आहे त अहिड़ा प्रोग्राम पूरे ज़िले लेवल छा पूरी सिंध लेवल ते थियणु खपनि। अहिड़नि प्रोग्रामनि में शागिर्दनि जो टैलेंट वधे थो। कैमरामैन टीम मोहम्मद ईसा कोला जी सां गॾु।